बलोचिस्तान जे हिकिड़े इलाइक़े जी ॻाल्हि था कनि जिथे कुंअर जी फ़ौज आई 1970-80 जे ॾहाके में। उते हिकिड़ी फ़ौज आई कुंअर जी। एतिरा कुआ आया उन इलाइक़े में जो न छॾियो माण्हू जो को फसल, न कणिक जो फसल, न ॿियो को फसल, न बाग़ छॾियऊं। सभिनि खे पटे खाईंदा विया उन जूं पाड़ूं। हारी जो उते वेंदा हुया त वॾा धण हूंदा हुआ कुअर जा। अचे हारी परेशान थिया। आख़िरकार वञी ॻाल्हि वञी कयूं हुकूमत सां। हुकूमत जा नुमाइंदा आया। अचे ॾिठो त कुअर जा वॾा वलर उते घुमनि था पिया। माना पेर रखण जी जाइ कान्हे जिथे माना कुअर जी डर न हुजे। सॼी ज़मीन हेठों पोरी करे छॾियऊं। पोइ जेके ज़राअत खाते वारा उहे अचे वेठा, अचे तबसरा कयूं उन ते त हाणे न कुंअर जी फ़ौज को जिद कीअं छॾायूं। ऐं उहे कुआ बि हुया वरी मुख़्तलिफ़ क़िस्म जा। ईअं न त के घर वारा कुआ जेके नंढड़ा हूंदा आहिनि, इहे वॾा कुआ। पोइ हिननि खे फुहारा नऊं, दवाऊं ॾिनऊं, वञी उते ज़मीन में विधऊं। कुझु कुआ खणी मुआ, पर उन कुअनि खे अगरि का ॿिली या को कुतो को बि जानवर खाए पियो त उहो बि मरी पियो वञे। जेको रहियो खुयो जो गाहु हुयो उनखे को जानवर खाए पियो, ॿकरी का रिढ, त उहा ई मरी पई वञे। पर यानी कुआ घटि न थिया। राति जो ज़मीन ते उते वञनि लाइटूं हणी ॾिसनि त वॾा वलर कुअनि जा। अचे परेशान थिया। हाणे हारी बि ज़मींदार बि उन आस पास जे ॻोठाणा जेके हुआ उहे अचे परेशान थिया त हिन कुअर मां जिंद कीअं छॾायूं। आख़िरकार हुकूमत जेका सो वेही हिन ॻाल्हि ते तबसरो कयो त हिन मां जिंद कीअं छॾाइजे। पोइ कंहिं उते चयो त के अहिड़ियूं आफ़तूं हूंदियूं आहिनि उते साइंस बि कमु न आहे कंदी। उते वरी बि कुदरती तरीक़े सां वरी हिननि मां जिंद छॾाइबी आहे। हिते हाणे साइंस जा लेबोरेटरी में कमु कोन थियूं कनि जो कुअनि खे मारनि। हाणे इन्हनि जो हल इहो ई आहे त इन्हनि जे लाइ नांग खपनि। जेके नांग हिननि खे खाइनि हिननि खे खुटाइनि। बाक़ी इहे कुअनि सां हाणे मुंहुं नथा ॾेई सघूं। असां बि असांजी साइंस ऐं दवाऊं नथियूं कमु करे सघनि हिते। पोइ चयो त हाणे नांग अचनि काॾूं। पोइ हुन चयो त हाणे हीअं कयो, जोगियुनि खे पैसा ॾियो ऐं जोगियुनि खे चयो त नांग पकिड़े ॾियनि। पोइ नांग खणी अची हिन इलाइक़े में छॾियो ऐं नांग हिननि खे खाईंदा, उहे ई खुटाईंदा हिननि खे। हे बि अलाह जी मख़लूक आहे, हो बि अलाह जी मख़लूक आहे। ऐं नांग हिननि जी ॾरनि में बि घिड़ी वेंदा, हिननि खे खाईंदा बि। आख़िरकार वञी ॻाल्हि हिते बीठी। पोइ उतां जेको त माण्हू आया सिधो हिते, यानी के ठटो थियो, दादू थियो, या पनो आकिल, या लाड़कानो थियो, इन इलाइक़े में अची जोगियुनि सां अची मिलिया। ऐं थर वारो पासो जेको आहे जिते जिते जोगी वेठल हुया उन्हनि सां अची मिलिया। उन्हनि खे चयो तव्हां असांखे नांग पकिड़े ॾियो, असां तव्हांखे पैसा था ॾियूं। पोइ नांग जे हिसाब किताब सां हुननि खे पैसा जो बासियूं। हूअं त जोगी पकिड़ींदा हुया, सिर्फ़ु हिकु नांग पकिड़ींदा पंहिंजे रोज़गार जे लाइ। पोइ त हाणे पैसा जो हुननि खे मिलनि पिया त अचे हुननि नांग पकिड़णु शुरू कया राति ॾींहुं। पोइ हुननि खे काठ जूं पेटियूं ठहिराए ॾिनऊं, पकिड़ींदा वञनि पिया, काठ जी पेट न विझंदा पिया वञनि। उतो नांग जूं पेटियूं वॾियूं हिननि भरायूं। उहे गाॾियुनि में खणी सिधो विया उते हुन इलाइक़े में। इलाइक़े में जो विया त उते कुअनि जा लश्कर उतड़े विया, जोगियुनि खे वठिया विया। उते गाॾी मां पेटियूं लाथऊं हेठि। जोगियुनि खे चयो हाणे हिन पेटियुनि जा ढक खोलियो त नांग वञनि। पोइ जिथे ज़मीन ते, जिथे वाह, जिथे कड़ूं हुयूं, उते हुननि खे नांगनि जूं पेटियूं रखे हुनजा पुड़ खोलींदा विया त नांग भॼंदा विया। नांग अंदरि जेको बंदि हुया ॿूसट में, जीअं जो हथ निकिता नांगनि खां भॼंदा विया। जेका जंहिंखे डर नज़र अचे पोइ उन में नांग घिड़ंदा पिया वञनि। नांगनि खां हथ त कढी छॾियऊं। हाणे अचे हुन इलाइक़े जा माण्हू जे परेशान थिया त हाणे कुअनि मां त खणी जान छुटंदी, इहा त खणी ख़ुशी थी, पर हिन नांगनि मां पोइ जान कीअं छुटे। हेतिरा जो नांग अची हिननि छॾिया आहिनि इलाइक़े में। इहे सॼियूं गाॾियूं भरे आया नांगनि जूं। हाणे इन्हनि मां जान कीअं छुटे। सभु को हाणे वेही रहियो, ॿियो हल बि कोन हुयो। चया ॾिसूं था। नांगनि अचे जो वरितो कुअनि खे।
हाँ राति जो नाग बि निकिरनि पिया, कूआ बि निकिरनि पिया हिन जो पाण में जहिड़ो। वरी नाग ॾींहं जो डरनि में घिड़ी पिया वञनि त उते वञी हुननि कूअनि खे वरी खाइनि पिया। इहो कुझु ॾींहं इहो कमु हलियो पिए। पोइ जो ॾिठो त कूआ यानी के घटि थी विया। हल सां इहो टाइम गुज़रंदो रहियो। पोइ ॾिठो त हाणे कूआ नज़र कोन था अचनि, सिर्फ़ु नाग ई राति जो नज़र अचनि पिया बननि ते या रस्ते ते। हिन चयो नागनि मूं कीअं जिंद छॾायूं। वरी जॾहिं उते इलाइक़े में कूआ जो ख़तमु थी विया त पोइ नागनि वरी रुख कयो ॻोठनि ॾे, शहरनि ॾे ॻोठनि ॾे। पोइ नाग हींअर वधणु शुरू थींदा विया। हाणे जे परेशान थिया त नागनि मूं कीअं जिंद छॾायूं। कुझु नाग मारिया बि हिननि, के घरनि में के रस्तनि ते, ऐं कुझु माण्हुनि खे नागनि खाधो बि ॿनी ते ॿारे ते। वरी जेको त हुकूमत पंहिंजा माण्हू कुझु घुराए उते वरी जेको त मीटिंग कयूं ऐं नागनि मूं कीअं जिंद छॾायूं। वरी कूअनि मूं त जिंद छुटी त उते जेके हुया साइंसदान इहे वेठा, उन चयो त हाणे ॻाल्हि हीअं, नाग को हिकु ॿ त न आहे जंहिंखे असां जेको त ख़तमु कयूं या मारियूं। हाणे इहे ॻोठनि ॾे वेंदा नाग, पर जोगियुनि खे घुरायूं। जोगियुनि खे चयूं, हाणे जोगियुनि चयो असां बुलियूं वॼाईंदासीं, कुझु नाग त पकड़ींदासीं, पर जेके त नाग पकड़ियासीं उन्हनि में ज़हर घटि हुयो। ज़हरीला बि कुझु नाग आहिनि इन्हनि में, पर यानी के घटि ज़हर वारा जेके घणा नाग आहिनि, घणा ई उन्हनि जी आहे। इहे खणी माण्हू खे खाईंदा, पर यानी माण्हू जल्दी कोन मरंदा। हाणे इन्हनि खे असां छा था करे सघूं। असां बि खणी ईंदासीं, ॾिसंदासीं, बुलियूं वॼाईंदासीं, खणी कुझु पकड़ींदासीं, पर नाग त हाणे खिंडी आहे। हाणे नाग जी खुराक त ख़तमु थी वई। हाणे नाग लाज़िम ॻोठनि ॾे वधंदा, आबादी ॾे वधंदा। त जोगियुनि खे चयूं हाणे तव्हां वञो। पोइ उते साइंसदान जा ॿिया वेठा हुया, उन चयो हाणे हीअं कयो, हिन ज़मीनुनि में हर का अचंदा ऐं केणूं लॻंदियूं ज़मीनुनि में त घणा नाग जेके त डरनि मंदर ई दफ़न थी वेंदा। बाक़ी जेके नज़र अचनि उन्हनि खे मारींदा वञनि। भई हिननि जो ॿियो हल त हाणे आहे कोन को। यानी पोइ हुननि वरी खणी ईअं कयो, पोइ नागनि खे बि मारींदा विया। जेके ॻोठनि हेॾे होॾे अचनि पिया, कुझु माण्हू खे नागनि खाधो बि, पर यानी की कूअनि खां जान छुटी वई। पोइ हुते साइंसदाननि वेही ऐं इन ॻाल्हि ते गौर कयो, हे कूआ काॾों पैदा थियनि था ऐं कीअं था अचनि। पोइ हिन चयो त जेके माण्हू वण कपराए छॾींदा आहिनि सफ़ा, पोइ कूआ या नाग या जीत इहे पैदा तॾहिं थींदा आहिनि जेके फसल खे नुक़सानु ॾींदा आहिनि, यानी की वण न आहिनि हूंदा इन जे करे। अगरि जे ज़मीनुनि में वण हूंदा त उन वणनि ते बांज़ बि अची वेहंदा, पखी बि अची वेहंदा। पोइ जेके पखी वेहंदा आहिनि, फसल तयारु थींदो आहे त उन में पखी चकर ॾींदा आहिनि अंदरि जो, त पंहिंजे खाइण जे लाइ उते जीतनि खे ॾिसंदा आहिनि, खाईंदा आहिनि उहे। ऐं जेके बांज़ हूंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि कंहिं कूए खे त उनखे उतां पकिड़े खणी वेंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि कंहिं नाग खे त उहो बांज़ उतां उनखे खंभे खणी वेंदा आहिनि। पर यानी इहे जेके बि आफ़तूं अचनि थियूं त इहो सॼो माना यानी की वणनि जो आहे। अगरि वण हूंदा ज़मीनुनि में त यानी की इहे जेके बि आहिनि परेशानियूं कोन ईंदियूं। कूआ बि कोन वधंदा ऐं नाग बि कोन वधंदा। ऐं जेके जीत आहिनि फसल खे खाइण वारा, नुक़सानु ॾियण वारा, इहे बि कोन थींदा। पर सॼो दारोमदारु आहे वणनि जो। लाज़मी आहे वण ज़मीनुनि में हुजनि जंहिं ते अचे पखी वेहनि। पखी वेहंदा त हुननि खे खाईंदा ऐं हू पैदा कोन थींदा। जेके बि शयूं अलाह ताला यानी की पैदा कयूं आहिनि, इन्हनि में का न का यानी की हिकमत बि रखियलु आहे। ऐं इन्हनि खे खाइण वारियूं बि के शयूं आहिनि जेके इन्हनि खे खाइण थी बि। हाणे नाग आया जेके कूअनि मां जान छॾायूं हुननि जी, वरी उहे नाग ई वरी इंसान खे बि नुक़सानु ॾियनि पिया। हाणे ॻाल्हि हीअं, जेके असां वण कटराए था छॾियूं ज़मीनुनि खां, इन्हनि खां, इन जे करे फसलनि खे मर्ज़ लॻंदो आहे, जीत लॻंदा आहिनि, जा जेके कूआ वधी था वञनि। हाणे बि जेको ॿिजनि में धाऊं, हर कंहिंजो कूआ ॿिज खाई विया, सारियूं खाई विया। यानी की सिर्फ़ु इन जे करे ज़मीनुनि में वण आहिनि कोन के, त बांज़ किथे वेहनि। बांज़ वेहंदा, पखी वेहंदा त इन कूअनि खे बि खाईंदा। इहे कूआ वधनि था या इहे नाग वधंदा आहिनि सिर्फ़ु इन जे करे जो ज़मीनुनि में वण न आहिनि हूंदा, इन जे करे ई। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि हीअ असांजी स्टोरी तव्हांखे पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो
ऐं हीअ ॻाल्हि ॼण की हक़ीक़त आहे, यानी की मां बि ॿुधो हुयो, यानी की 1970-80 जे ॾहाके जी इहा ॻाल्हि आहे, बलूचिस्तान जे कंहिं इलाइक़े जी। हाणे उतां जा के पुराणा माण्हू हूंदा त उन्हनि खे ज़रूरु इहा ख़बर हूंदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ज़िंदगी रही त वरी ॿिए कंहिं वीडियो में मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।